बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेतो बेतभायां से आयतूं आहीन, जेतो बेतभायां से आयतूं आहीन, नियो मन लाइन पिरियां संदे पार डे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुरसोहनी। ये जो तुम्हें शेर व शायरी या शेर व अशार लगते हैं, जिनको तुम शायरी समझते हो, पोइट्री समझते हो, ये दरअसल नुज़ूल शुदा आयतें हैं। वो आयतें जो रूह को, जो मन को खुदा से जोड़ देती हैं। The lines which you are considering as the poetry, verses from the poetry, are basically revealed verses from the God, which lead you to meet with your beloved, or which lead you to approach Almighty Allah. शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुरसोहनी। जे तो बेतभायां से आयतूं आहिनि, जेके तोखे लॻे थो त बेत आहिनि, शाइरी आहे, से आयतूं आहिनि, उहे आयतूं आहिनि, नाज़िल थियल आयतूं आहिनि। नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। हिन मन खे न वठी थी वञनि ख़ुदा जे तरफ़, रूह खे अलाह सां थियूं मिलाइनि। ॿ पहलू नज़र में अचनि था। या त ही शेर साईं जन शाह जे रिसाले खे तक़वियत ॾियण जे लाइ पढ़ियो आहे या चयो आहे, या कलाम पाक यानी क़ुरान मजीद जी हैसियत ऐं उन जी जेका एजाज़ आहे उनखे तक़वियत ॾियण जे लाइ ही साईं जन बैत पढ़ियो आहे। पहिरियों पहलू त शाह साहब जी रिसाले में घणे क़दुरु जेके भी अमुर आहिनि उहे कलाम पाक जो तर्जुमो आहिनि। जीअं वल्लाहु बिकुल्लि शैइन मोहीत, ए आर्याणी अहजान, वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून, कंधु खणा काॾे, या अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पयो, अहिड़े क़िस्म जा अमर। इहे डायरेक्टली तौर ते, ऐं बाक़ी बेतनि में इनडायरेक्टली तौर ते बि आयतूं खणी करे साईं जन सम्झायो आहे। उन ते चवनि था जेके तोखे बेत था लॻनि, इहे असल में इलाही आयतूं आहिनि या उन्हनि जो तफ़सीर आहे, ऐं उहे लाइनूं जेके आहिनि, उहो जेको कलाम आहे उहो ख़ुदा सां मिलाए थो तव्हांखे। ॿियो पहलू जेको आहे त जेकॾहिं क़ुरान मजीद जे एजाज़ खे तक़वियत ॾियण जे लाइ साईं जन ही बैत चयो आहे, त पोइ उहो ईअं आहे जॾहिं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं वही नाज़िल थिए पई त कुफ़ार मक्का इहा ॻाल्हि पिया कनि त ही त कंहिं माण्हूअ जो कलाम आहे, या ही शेर व शाइरी आहे, ही शाइरी आहे, शेर थो चवे, छो त उन दौर में शाइरनि जो वॾो उरूज हो। पोइ उन्हनि खे जवाब में साईं जन चयो जेको तोखे बेत था लॻनि उहे दरअसल वही आहे, अलाह जे तरफ़ां जेको आहे नाज़िल पई थिए वही अवाम जे लाइ, अवाम नास जे लाइ। जेतो बेतभायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे। जिए लतीफ़।